ओम शांति। अॼु ॾींहुं मिले तारीख़ आहे 6/6/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार। अमृत वेले जो समय ॾाढो सुठो हूंदो आहे। इन करे सवेरे सवेरे उथी करे एकांत में वेही बाबा सां मिठी मिठी ॻाल्हियूं करो। प्रश्न: कहिड़ी नॉलेज निरंतर योगी ठहिण में ॾाढी मदद कंदी आहे? उत्तर: ड्रामे जी नॉलेज। जो कुछ बीतियो ड्रामा जी भावी, जरा भी स्थिति हलचल में न अचे। भले कहिड़ी भी परिस्थिति हुजे, अर्थक्वेक अची वञे, धंधे में घाटो पइजी वञे, लेकिन जरा भी संशय न थिए, इनखे चइबो आहे महावीर। अगरि ड्रामे जी यथार्थ नॉलेज न त आंसू बहाईंदा रहंदा। निरंतर योगी ठहिण में ड्रामा जी नॉलेज ॾाढी मदद कंदी आहे। गीता। ओम नमः शिवाय। ओम शांति। ॿार हाणे सुठी रीति सम्झंदा आहिनि। पतित दुनिया जो हाणे अंत थिए थो, पावन दुनिया जी आदि थिए थी। ये सिर्फ़ु तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो ऐं ॿारनि खे ई डायरेक्शन व श्रीमत मिलंदी आहे। के ॾींदा आहिनि? ऊचती ऊच भॻवानु सम्झाईंदा रहंदा आहिनि कि पतित खां पावन ठहिणो आहे। इहा नॉलेज तव्हांजी सिवाइ तव्हांजे लाइ आहे। ॿियो सभु त पतित आहिनि। इहा पतित दुनिया विनाश शुरू थियणी आहे। पतित चइबो आहे विकारी खे। बाप सम्झाईंदा आहिनि कि तव्हां जन्म जन्मांतर हिक ॿ खे दुख ॾींदा आया आहियो। हिन करे तव्हां आदि मध्य अंत दुख पाईंदा आहियो। हिक ॿ खे पतित ठाहींदा आहियो। पुकारदा बि आहिनि असां पतित आहियूं, परंतु बुद्धि में पूरो वेंदो न आहे। चईंदा बि आहिनि पतित पावन अचो, परंतु पोइ बि पतितपनो छॾंदा न आहिनि। हाणे तव्हां सम्झंदा आहियो सॼी ॻाल्हि पावन ठहिण जी। इहे सम्झाइण वारो बि कोई त खपे न। सम्झाइण वारो आहे ई हिकु, बाक़ी उहे जो गुरू माण्हू आहिनि ये के पावन न ठाहे सघंदा। पावन बि सिर्फ़ु हिकु जन्म जे लाइ न, जन्म जन्मांतर जे लाइ ठहिणो आहे। तव्हां में बि जो ज्ञानवान आहिनि उहे तिखा हूंदा आहिनि, ड्रामा अनुसार उहो नूंद आहे। तव्हां में बि महावीर पनो खपे, उहो ईंदो बाप जी यादि में रहण सां। बाप ॾाढो सुठी रीति वेही सम्झाईंदा आहिनि। जीअं बाबा चईंदा आहिनि सवेरे उथी करे यादि करो। उहो समय ॾाढो सुंदर आहे यादि करण जो, जंहिंखे प्रभात चइबो आहे। भक्ति मार्ग में बि चईंदा आहिनि राम सिमर प्रभात मोरे मन। बाप बि चईंदा आहिनि सवेरे उथी बाप खे यादि करो त मज़ो ईंदो। बाप जी यादि में वेही ख़्यालु करिणो खपे कि कीअं कंहिंखे सम्झायूं। अमृत वेले जो वायुमंडल ॾाढो शुद्ध रहंदो आहे। ॾींहं में त गोरख धंधो रहंदो आहे, राति जो 12 बजे ताईं विकारी वायुमंडल रहंदो आहे। साधु संत आदि जा पुजारी हूंदा, साधु संत भगत आदि सभु भक्ति बि प्रभात में कंदा आहिनि। हीअं त यादि ॾींहं में बि करे सघंदा आहियूं। धंधे में भल रहो। बुद्धि जो योग जीअं देवता जी पुजारी हूंदो उन्हनि वटि हूंदो, परंतु अहिड़ो कोई रहंदो न आहे। भक्ति मार्ग में सिर्फ़ु दर्शन जे लाइ महिनत कंदा आहिनि, मिलंदो त कुझु न आहे। उन्हनि जी बि भक्ति कंदा आहिनि, तमो प्रधान ठहींदा ई आहिनि। भक्ति मार्ग में बि शिव ते बलि चढ़ंदा आहिनि, जेके काशी कलवट चइबो आहे। शिव खे यादि कंदे कंदे कुएं में कूदी पवंदा आहिनि। शिव जे मथां बलि चढ़ंदा आहिनि। उहो भक्ति मार्ग जी बलि आहे। इहे ज्ञान मार्ग जी बलि आहे। उहो बि मुश्किल, इहे बि मुश्किल। भक्ति मार्ग में फ़ाइदो कुझु न आहे। जीअं इहा आत्मा पंहिंजे शरीर जो घात कंदी आहे, इहो कोई ज्ञान न आहे। उहो बि चई रहींदा आहिनि आत्मा सो परमात्मा। आत्म अभिमानी त हिकु बाप ई आहे जो ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि परमात्मा त हिकु मां हिकु ई आहियां। असां आत्मा आहियूं सो परमात्मा चइणु इहा वॾे ते वॾो कूड़ आहे। इहे त थी न सघंदो आहे। बाबा चईंदा आहिनि मां ईंदो आहे पतितनि खे पावन ठाहिण, सो पावन ठाहियां थो। बाक़ी त ड्रामा में जो थियणो आहे सो थींदो। सम्झो अर्थक्वेक थींदी, छत किरी पवंदी आहे, चईंदा भावी कल्प पहिरियों बि ईअं थियो हुयो। इन में जरा बि हिलण जी दरकार न आहे।
ड्रामा ते पको खड़ो रहणो खपे। हिन खे महावीर चइबो आहे। एक्सीडेंट आदि त ढेर थींदा रहंदा आहिनि, पोइ कंहिंजी रक्षा कंदा आहिनि छा? इहे त ड्रामा में नूंद आहे। ईअं ई ड्रामा में पार्ट आहे। मतिलबु असां ध्यानु रखूं, कोशिशि पंहिंजो अटेंशन रखूं, लेकिन थी वियो त पोइ ड्रामा। जो ड्रामा खे न ॼाणंदा आहिनि उहे देह खे यादि करे आंसू पाईंदा आहिनि। उहे कॾहिं शिव बाबा खे यादि न करे सघंदा आहिनि। छोजी शिव बाबा सां प्यार ई न आहे, सची प्रीत न आहे। बाबा सां गॾु पूरो प्रीत हुजणी खपे। शिव बाबा सां गॾु प्रीत बुद्धि तव्हां कल्प कल्प ठाहींदा आहियो। देवताउनि जी बाप सां गॾु प्रीत बुद्धि हुई, ईअं न चईंदासीं। उन्हनि न प्रीत सां उहो पद पायो, हिते त मालूम ई न रहंदो। सॼे कल्प में तव्हांखे शिव बाबा जो पतो ई न रहंदो जो प्रीत रखी सघे। हाणे बाबा पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। हाणे बाप चवंदा आहिनि कि ॿिया संग तोड़, मुंहिंजो हिकु संग जोड़ो। इहे विनाशकाल त ज़रूरु आहे, इहे बि तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। मनुष्य त बिल्कुलु घोर अंधियारे में आहिनि। तव्हां हाणे सम्झंदा आहियो असांखे त बाप सां पूरो वरसो वठिणो आहे। यादि बिगर सतो प्रधान न ठही सघंदा। सर्जन ठही पंहिंजे रोग खे ॾिसणो आहे, श्रीमत खे ॾिसणो आहे कि असांजी बाप सां गॾु केतिरी प्रीत आहे। अमृत वेलो ई बाप खे यादि करणु सुठो आहे। प्रभात जो समय ॾाढो सुठो हुजे, हुन समय माया जा तूफ़ान न ईंदा। राति जो 12 बजे ताईं तपस्या करण जो कोई फ़ाइदो न आहे, छोजी टाइम ई गंदो हूंदो आहे। वायुमंडल ख़राबु रहंदो आहे, त 1 बजे खां पोइ 1 बजे ताईं छॾे छॾिणो खपे। 1 खां पोइ वायुमंडल सुठो रहंदो आहे। बाबा चवंदा आहिनि पंहिंजो त आहे ई सहज राजयोग, भल आराम सां वियो। बाबा पंहिंजो अनुभव बि ॿुधाईंदा आहिनि, कीअं बाबा सां ॻाल्हियूं कंदो आहे। बाबा कहिड़ो वंडरफुल इहो ड्रामो आहे। तव्हां कीअं अची करे पतनि खे पावन ठाहींदा आहियो। सॼी दुनिया खे कीअं पलटाईंदा आहियो। ॾाढो वंडर आहे न। जीअं बाबा खे ख़्यालु ईंदा आहिनि, वैसे ॿारनि खे बि अचणा खपनि। कीअं मनुष्यनि जो ॿेड़ो पार करूं अथवा कीअं नैया पार करूं। बाबा चवंदा आहिनि त पुकारंदा रहंदा आहियो, हे पतत पावन अच। हाणे मां आयो आहियां, हाणे तव्हां पतत न ठहो। पतत थी करे सभा में अची करे न वियो, न त वायुमंडल अशुद्ध करे छॾंदो। बाबा खे मालूम त पवंदो आहे। दिल्ली में, बॉम्बे में अहिड़ा विकार में वञण वारा अची करे वेंदा हुया, ॻाईंदा बि आहिनि। असुर अची करे विघ्न विझंदा आहिनि। विकार में वञण वारनि खे असुर चइबो। वायुमंडल खे ख़राबु कंदा आहिनि, हुननि जे लाइ सज़ा ॾाढी कड़ी हूंदी आहे। बाबा सम्झाईंदा त सभी ॻाल्हियूं आहिनि, पोइ बि पंहिंजो घाटो करण जे सवाइ रहंदा ई न आहिनि। कूड़ बि ॻाल्हाईंदा आहिनि, न त फौरन लिखी ॾियणो खपे, बाबा असां इहा भूल थी, असांखां क्षमा कजो। पंहिंजो पाप लिखो, न त वृद्धि खे पाईंदा रहंदा ऐं रसातल में हली वेंदा। ईंदा आहिनि कुझु वठण लाइ, ॿियो ई कन कटाए वठंदा आहिनि। इहे बि ड्रामा में पार्ट आहे। अहिड़ा असुर कल्प पहिरियों बि हुया, हाणे बि आहिनि। अमृत छॾे विख पींदा आहिनि, पंहिंजो ई घात कंदा आहिनि, ॿियनि खे बि नुक़सानु पहुचाईंदा आहिनि। वायुमंडल ख़राबु करे छॾींदा आहिनि। ब्रह्मणियूं बि सभु हिकु समान न आहिनि। महारथी, घोड़ेसवार, प्यादे सभु आहिनि। तव्हां ॿारनि खे था ख़ुशी हुजणी खपे। बाबा मिलियो बाक़ी छा। हा, पंहिंजे ॿार आदि खे ज़रूरु संभालणो आहे। ईअं न कि बाबा इहे सभु तव्हांजा आहिनि, हाणे तव्हां संभालो, असां त तव्हांजा ठही वियासीं न। बाप सम्झाईंदा आहिनि कि गृहस्थ व्यवहार में रहंदे कमल फूल समान पवित्र ठहो, कोई बि पदक कमु न करो। बसि पहिरीं ॻाल्हि आहे काम जी। द्रौपदी बि हिन ते पुकारियो हुई कि असांखे इहे नंगन करणा आहिनि।
पुकारियो बि तॾहिं हुई जॾहिं बाप ॿुधण वारो आयो हुयो। बाबा जे अचण खां पहिरियों कोई बि पुकारंदा न आहिनि। कंहिंखे पुकारंदा? बाबा आया आहिनि तॾहिं ई पुकारंदा आहिनि। कंहिंखे पुकारंदा? पहिरियों त पतो ई न हुयो। हाणे बाबा आया आहिनि तॾहिं त पुकारंदा आहिनि। पर खां पावन ठही करे पोइ काॾे वेंदा? वापसि वञिणो आहे। उहो त इहे ई समय आहे न। सभिनि जो सदगति दाता लिबरेटर हिकु ई आहे। हिते त दुख आहे। साधु संत आदि कोई बि सुखी न थी सघंदो आहे। सभिनि खे कोई न कोई दुख रोग आदि हूंदो ई आहे। कोई गुरु अंधो लूलो बि हूंदो आहे। ज़रूरु कोई अहिड़ो कमु कयो हूंदई तॾहिं त अंधो लूलो ठहींदो आहे न। सत्युग में कोई अंधो लूलो आदि थोरी हूंदो। मनुष्य थोरी सम्झंदा आहिनि। बाप ई अची करे सम्झाईंदा आहिनि। बाप ही ज्ञान जो सागर पतित पावन आहे। बाक़ी त सभु भक्ति आहे। उहो भक्ति मार्ग ई अलॻि आहे। उहो आहे सीढ़ी उतरण जो मार्ग। माण्हू सोचनि था असां वॾा भगत आहियूं। बाबा चवनि था भक्ति मतिलबु सीढ़ी उतरण जो मार्ग। छो कि भक्ति में माण्हू भॻवान जी ॾाढी गिलानी कंदो आहे। उतरण में जीवन बंद में अचण में 84 जन्म लॻंदा आहिनि ऐं पोइ 1 सेकेंड लॻंदो आहे जीवन मुक्त ठहिण में। अगरि उन्हनि जी मत ते हली बाप खे यादि करो त नंबरवार त आहिनि। चईंदा आहिनि असांखे फलानी टीचर मिले त सुठो आहे। त ज़रूरु ख़ुदि कमज़ोर हूंदा तॾहिं त चईंदा आहिनि फलानी खे 2-4 मास मोकिलियो। बाबा चईंदा आहिनि इहे बि भूल आहे। तव्हां ब्रह्मणे खे छो यादि कंदा आहियो? जबकि बाप सहज ॿुधाईंदो आहे सिर्फ़ु बाप खे यादि करो ऐं सुदर्शन चक्र फिरायो। ॿियनि खे बि सम्झायो। बसि इन में ब्रह्मणे अची करे छा कंदी? इहा त सेकेंड जी ॻाल्हि आहे। का धंधे दौरी में इहा भूल थींदी आहे पोइ ब्रह्मणी इहे ई चईंदी मनमना भव। कई ॿुधू माण्हू सम्झंदा आहिनि। सिर्फ़ु चईंदा आहिनि ब्रह्मणी सुठी खपे। ज्ञान त तव्हांखे मिलियो आहे न। कई ॿुधू सम्झंदा न आहिनि। सिर्फ़ु चईंदा आहिनि ब्रह्मणी सुठी खपे। अरे तव्हांखे ज्ञान सां मतिलबु आहे न। कोई बि तव्हांखे ॿुधाए तव्हांखे त हुन शब्दनि खे ॿुधी करे मनन चिंतन करणो। हिन में ब्रह्मणी छा कंदी? पंहिंजी बुद्धि ठीक हुजे त कोई बि ॿुधाए असांखे त पंहिंजी बुद्धि खे बाबा खे यादि करे हुनखे मनन चिंतन करे बाबा ई हुनजो अर्थ सुठी रीति सम्झाईंदा न। ज्ञान त सुठो मिलियो आहे न। बाप ऐं वर्से खे यादि करो। देह अभिमान छॾो। इहे असांजो सेंटर आहे। इहे हिननि जो सेंटर आहे। इहे जिज्ञासू हिते छो ईंदा आहिनि? इहे देह अभिमान सभु शिव बाबा जो सेंटर आहिनि। असांजा थोरी सेंटर आहिनि। तव्हांखे इहे छो थींदो आहे कि फलानो असांजे सेंटर ते छो न ईंदो आहे? किथे बि वञे बाबा हमेशह चवंदा आहिनि कोई सां बि मांगो न। ऐसे बाबा केॾी स्पष्ट सभु ॻाल्हियूं ॿुधाए छॾींदा आहिनि। आत्मा खे प्राप्ति करणी आहे। आत्मा बाबा खे यादि करे तव्हांजे सेंटर ते प्राप्ति करे या ॿियनि जी त सिर्फ़ु तव्हांजो त आहे न। बाबा जो ई आहे। हुनजी मर्ज़ी कंहिंजे बि बाबा जे घर वञी करे बाबा खे यादि करे तव्हांखे छा थो वञे? ये सम्झी सघंदा आहिनि कि बीज न बोईंदासीं त मिलंदो छा? है न। कंहिंखां मांगो न। अगरि हुननि खे ॾियणो हूंदो त उहो आपे ई ॾेई छॾंदा। त बाबा चईंदा आहिनि भक्ति मार्ग में भी दान पुण्य कबो आहे। तव्हां सभु भक्ति मार्ग में ईश्वर अर्थ इनडायरेक्ट कंदा हुयो। पोइ सन्यासियुनि खे बि ॾाढो ॾींदा हुयो। न त दान ग़रीबनि खे ॾिबो। भक्ति मार्ग में बि दान पुण्य कंदा आहियो
तव्हां सभु भक्ति मार्ग में ईश्वर अर्थ इनडायरेक्ट कंदा आहियो। पोइ सन्यासियुनि खे बि ॾाढो ॾींदा आहिनि त दान ग़रीबनि खे ॾिबो आहे, न की साहूकारनि खे। हिन में अनाज जो दान सभिनि खां सुठो हूंदो आहे। सो बि बाप सम्झाईंदा आहिनि दान करण सां ॿिए जन्म में हुनजो फल मिली वेंदो। ईश्वर ई सभिनि खे फल ॾींदो आहे। साधु संत आदि कोई रिटर्न न ॾेई सघंदा आहिनि। ॾियण वारो त हिकु बाप ई आहे, है न, उहो रिटर्न न ॾींदा आहिनि। तव्हां भले उन्हनि खे ॾियो, लेकिन ॾियण वारो तव्हांखे बाबा ई आहे, कंहिंजे बि थ्रू ॾे। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हां हाणे सन्यास ईश्वर अर्थ सन्यासियुनि खे दान कयो, है न, त उहो बाबा कीअं बि करे तव्हांखे ॿिए जन्म में कंहिं द्वारा बि ॾेई छॾींदा। बाप सम्झाईंदा आहिनि की तव्हां ईश्वर अर्थ ॾींदा आहियो त बि ॿिए जन्म में तव्हांखे एवजो दिलाईंदो आहे। हाणे त मां डायरेक्ट आयो आहियां, हाणे तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ रिटर्न मिलंदो। हाणे त मां डायरेक्ट आयो आहियां, हाणे तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ रिटर्न मिलंदो। त बाबा खे पंहिंजो तन मन धन ॾियणो आहे। पोइ त मौत साम्हूं बीठो आहे। भक्ति मार्ग में तव्हांखे ईअं न चईंदा कि मौत साम्हूं खड़ियो आहे, इन करे पंहिंजो सफ़र करो न। त हाणे बाप सम्झाईंदा आहिनि जंहिंखे बि खपे इहा रूहानी हॉस्पिटल खोलो। कोई चईंदा आहिनि मकान ठाहियूं, उन में इहा हॉस्पिटल खोलियूं। बाप चईंदा आहिनि अॼु मकान ठाहियो, कल्ह मरी वञो त इहे सभु ख़तमु थी वेंदा। शरीर ते कोई भरोसो थोरी आहे। जो आहे उन में तेसि ताईं हिकु कमिरो रखी छॾियो, जंहिंमें रूहानी हॉस्पिटल रूहानी कॉलेज ठाहियो। जो आहे उन में ई हिकु कमिरो रखी छॾियो, जंहिंमें रूहानी हॉस्पिटल रूहानी कॉलेज खोलो। ॾाढनि जो कल्याण कंदा त ॾाढो ऊच पद पाईंदा। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। थाना जे लाइ मुख्य सां श्रीमत ते पंहिंजे पाण खे ॾिसणो आहे कि हिन विनाश काल में मुंहिंजी हिकु बाप सां गॾु सची प्रीत आहे। ॿिया संग तोड़ हिकु संग जोड़ियो आहे। कोई बि विक्रम करे आसर त न ठहींदा आहियूं। अहिड़ी चेकिंग करे स्वयं खे परिवर्तन करो कि मां कोई बि अहिड़ो विक्रम करे असर त न ठहींदो आहे न। ॿियो आहे हिन शरीर ते कोई भरोसो न आहे, इन करे पंहिंजो सभु कुझु सफ़ल करिणो आहे। पंहिंजी स्थिति हिकु रस अचल ठाहिण जे लाइ ड्रामा जे राज खे बुद्धि में रखी हलणो आहे। वरदाना बार बार हार खाइण जे बजाय बलिहारी वञण वारा मास्टर सर्वशक्तिवान विजयी ठहो। स्वयं खे सदा विजयी रत्न सम्झी करे हर संकल्प कर्म करो त कॾहिं हार न खाईंदा। मास्टर सर्वशक्तिवान कॾहिं हार न खाई सघंदा, एॾे करे बार बार हार खाईंदा आहे। संकल्प में बि हार न खाइणो आहे। मतिलबु जो संकल्प असां चाहियूं था कि असां वटि न अचे, तव्हां वटि ईंदो, लेकिन तव्हां हुनखे एक्सेप्ट न करो। है न, त स्वप्न में बि असांखे बार बार हार न खाइणी आहे। जीअं माण्हू ध्यानु रखंदा आहिनि न, हेॾे होॾे असांजे घर में न अचे कोई, ईअं ई आहे न। घड़ी घड़ी संकल्प स्वप्न में बि असांखे ध्यानु रखिणो आहे। कोई बि संकल्प असांजे मन खे टच बि न करे, बुद्धि में बि न अचे।
कोई बि अहिड़ो स्वभाव संस्कार असांखे टच न करे। संकल्प ऐं स्वप्न ताईं बि शुद्धि खपे। मास्टर सर्वशक्तिवान कॾहिं हार न खाई सघंदा। हे त बार बार हार थींदी आहे त धर्मराज जी मार खाइणी पवंदी। ऐं हार खाइण वारनि खे भविष्य में हार ठाहिणो पवंदो। भक्ति मार्ग में द्वापर में अनेक मूर्तियुनि खे हार पाराइणो पवंदो। इन करे हार खाइण जे बजाए बलिहारी वञो, बाप ते पंहिंजे संपूर्ण स्वरूप खे धारण करण जी प्रतिज्ञा करो त विजयी ठही वेंदा। स्लोगन आहे, कॾहिं शब्द कमज़ोरी सिद्ध कंदो आहे, कॾहिं न कंदा हाणे करिणो आहे, कॾहिं न करिणो आहे हाणे करिणो आहे। अव्यक्त इशारो। हिन बेहद जी स्टेज ते मां खिलाड़ी आहियां। ये खिलाड़ी जी स्टेज सदा हर्षित मुख रहण जो अनुभव कराईंदी आहे। असां हर्षित मुख आहियूं। मतिलबु अगरि मां खिलाड़ी आहियां, यादि रहंदो त असां अॼु बाबा चई न, ड्रामा जी डाल खे पकिड़े रखो। कॾहिं बि कंहिं प्रकार जी ॻाल्हि जेकी दुनिया वारा आपदा सम्झंदा आहिनि, लेकिन खिलाड़ी ठही खेल खेॾण वारा, साक्षी थी करे खेल ॾिसण वारा, अहिड़ी आपदाउनि जे रूप में खेल सम्झी करे सहनशीलता जी शक्ति सां मनोरंजन अनुभव कंदा। मतिलबु खेल बि खेॾंदा त खेल खेॾण वारनि खे सहन बि करिणो पवंदो आहे न, बुख प्यास गर्मी ठंडी, तॾहिं त उहो खेल जो आनंद वठी सघंदा आहिनि। तीअं असां बि बाबा खे यादि करे, बाबा जी ज्ञान रत्ननि खे यूज़ कंदे हलंदा हलूं। प्लस सहन शक्ति बि हुजणी खपे, तॾहिं तव्हांखे मनोरंजन अनुभव थींदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।